अस्सलामुअलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। असां तव्हांखे पंहिंजे चैनल ते वेलकम चऊं था। अॼु असांजो क्लास 5 जो सबक़ 12 आहे, जंहिंजो उनवान आहे मुंहनि जो दड़ो। उन जा अहम सवाल ऐं अहम सवाल जेके जवाब आहिनि तव्हां सां शेयर कंदासीं। असांजो वीडियो सुठो लॻे त लाइक कंदा, कमेंट कंदा, शेयर कंदा ऐं असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा। सवाल नंबर पहिरियों आहे, मुंहनि जो दड़ो किथे आहे? जवाब आहे लाड़काणे ज़िले में आहे। सवाल नंबर 2 आहे, मुंहनि जे दड़े जी खोटाई कॾहिं ऐं कहिड़े माहिर शुरू कराई? जवाब आहे सर जॉन मार्शल मुंहनि जे दड़े जी खोटाई जो कमु शुरू करायो। सवाल नंबर 3 आहे, मुंहनि जे दड़े जी खोटाईअ मां कहिड़ी ॼाण मिले थी? जवाब आहे सिंध माथिरी जी तहज़ीब दुनिया जे क़दीम तहज़ीबुनि मां हिकु आहे। सवाल नंबर 4 आहे, मुंहनि जे दड़े जी खोटाईअ मां मिलियूं आहिनि? जवाब आहे सिक्का, सोन, चांदी जा ज़ेवर, ट्रामे, ठिकर जा थांव, रांदीका मिलिया आहिनि। सवाल नंबर 5 आहे, मुंहनि जे दड़े ऐं ॿियनि क़दीम माॻनि जी हिफ़ाज़त करणु छो ज़रूरी आहे? जवाब आहे हिननि आसारनि ते सिंध तोड़े पाकिस्तान खे फ़ख़ुरु आहे। सवाल नंबर 6 आहे, कंहिं बि क़दीम माॻ या आसार घुमण दौरान असांखे कहिड़ियुनि ॻाल्हियुनि जो ध्यानु रखणु घुरिजे? जवाब आहे उन जे बचाव लाइ हर मुमकिन कोशिशि करणु घुरिजे। असांजो वीडियो कीअं लॻो ज़रूरु पंहिंजी कमेंट में पंहिंजी राय जो इज़हार कंदा।